सुभान अल्लाह जे हिक भेरो डिठो दिल फुराए बैठो नजरान में निर्मल के दिल पाजी दई आयु से हाँ ओ दादू अरा या हिकड़ी गाल खणी मञ जिस्म तुझो दादू हुजे दिल तुझी मदीने हुजे या गाल वणे थी कंहिंखे वणे थी नजरान में निर्मल के दिल पैजी दई आयु से मां पिरत में प्रियन जो परवानो हाँ परवानो रोक्यो न मुखे रोक्यो दीवानो हाँ दीवानो रोक्यो न मुखे रोक्यो न मुखे दीवानो हाँ दीवानो महबूब मोहम्मद जो मस्तानो हाँ मस्तानो सुभान अल्लाह ही मुझे महबूब जो हुस्ने खल्का छा गला तो न ॾिठो आ पर पुछ हज़रत अनस रज़ी अल्लाह ताला अन्हु खां जे मुझे लजपाल नबी के अखियुनि सां ॾिठो हज़रत अनस तो फरमाए त मूं पंहिंजी जिंदगी में को बि पट्टू रेशम एड़ो नरम को न ॾिठो जेड़ा मदीने वारे साईं जा हथ नरम हुया हाय 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 हज़रत अनस तो फरमाए तो हीअं जेको हथ मिलायुम न इए पियो महसूस कयां त एड़ो रेशम नरम न आहे एड़ो पट्टू नरम न आहे एड़ो हरीर नरम न आहे जेड़ी महबूब जी तरी मुबारक नरम पर जे हिकड़ो भेरो हथ मिलायो त 3 ॾींहं उन जे हथ मां मुश्क जी खुशबू न वेंदी हुई सुभान अल्लाह सुभान अल्लाह उन जे हथ मां मुश्क जी खुशबू ईंदी हुई नंढड़ा नंढड़ा ॿार मदीने जा ईंदा हा ॿारड़ा नंढड़ा ईंदा हा त महबूब उन जे मथनि ते हथ फेराईंदा उहे ॿारड़ा जो घर मोटी वेंदा हा न ॿारड़ा जो घर मोटी वेंदा हा त घर सॼो सुरहो थी वेंदो अबे अमड़ खे ख़बर पवंदी त जो मुंहिंजो बच्चो मोहम्मद करीम वटों थी आयो सुभान अल्लाह ऐं बचड़नि सां त मुंहिंजे सुहिणे जी वॾी बाझ हुई शफ़क़त हुई वॾी सुभान अल्लाह सुभान अल्लाह हीअं जेॾी महिल मदीने जी घिटी में गुज़रंदा हा को नंढड़ो ॿारड़ो ईंदो त उनखे भाकुर पाईंदा खणी पंहिंजे सीने सां लाहींदा उन जा गल चुमंदा हुया ऐं जंहिंखे मथे ते हथ फेरायूं त 100 साल उमिरि थी वञेसि पर वारो अछो न थिएसि सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह वाह वाह मुंहिंजा महबूब तुंहिंजो शान सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सुभान अल्लाह उहा शफ़क़त बचड़नि सां अॼु बि मदीने वारे साईं जी अॼु बि मदीना मुनव्वरा जे अंदर हाजी अलाउद्दीन साहब की ॻाल्हि ॿुधण जी आहे मदीना मुनव्वरा जी तारीख़ ते मूं किताब पे लिखियो मदीनतुल मुस्तफ़ा पोइ मदीने जी हर घिटी घुमियमि हर घिटी में वियुसि हर पाड़े में वियुसि ऐं उतां जा हालात वञी ॾिसी वाइसी तस्वीरूं बि कढियमि ऐं उहे हालात बि गॾु कयमि अजीब अजीब आदतूं मदीने वारनि जूं मूंखे नज़र आयूं अजीब अजीब ॻाल्हियूं ॿुधण में आयूं जे असांखे पुराणा पोड़ा पोड़ा मदीने शरीफ जा माण्हू उहे पिया चवनि असांखे जॾहिं का तंगी थींदी आहे न घर वारा चवंदा आहिनि त घर में अॼु अटो कोन्हे हाणे अरब ताजिर आहिनि किरोड़ अरबपति आहिनि पर उहो दौर बि हुयो मिसकीनी वारो
मदीने जे माण्हुनि जी आदत हुई जेॾी महिल का घर में चवंदा अॼु घर में अटो न आहे, अॼु तंगी आहे, अॼु मिसकीनी आहे, त पोइ घर वारनि खे चवंदा त घबरायो न, हसन हुसैन जे नाने ॾे वञा थो, जंहिंजो पाड़ो वठी वेठो आहियां, उन सोने ॾे वञा थो, खाली कोन छॾींदो। पोइ वञो मस्जिद नबवी में अची सलाम महबूब ते मवाज शरीफ ते सलाम करे मोटो, को न को रस्तो खुली पियो। वरी कॾहिं कॾहिं मदीने शरीफ जा माण्हू पंहिंजे ॿारनि ते कावड़ थींदी आहे न, का कावड़ गुस्सो थींदो आहे, असां बि पंहिंजे ॿारनि ते कावड़ बाहूं, पोइ कावड़ में धमकी ॾिबी आहे, निकिर मुंहिंजे घर में जा, हलियो वञ छोरा, हलियो वञ मुंहिंजे घर मां। पर मदीने जा ॿारड़ा पंहिंजे बचड़नि खे धमकी कहिड़ी ॾींदा हुआ, छा चवंदा हुआ, रो इजलिस इन द जद्दिल हसन वल हुसैन, निकुर वञ हसन हुसैन जे नाने वटि वञी वे, मुझे घर मां निकुर वञ हसन हुसैन जे नाने वटि वञी वे। हाय हाय केॾी सोणी धमकी आहे, केॾी प्यार भरी धमकी आहे, त मुझे घर मां निकुर वञ हसन हुसैन जे नाने वटि वञी वे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुझा दोस्तों, हजरत अनस रज़ी अल्लाह तआला अन्हु तो फरमाए त महबूब जे घिट्टी मां गुज़री वेंदा हा त 3 ॾींहंनि ताईं उन घिट्टी मां खुशबू खत्म न थींदी हुई। हे महबूब जो हुस्न खल्क़